खानपुर मार पुलिस जे टलन पारां मसूआ वेझो आलमाणी बिरादरी जे घरनि ते चढ़ाई कई वई त ॻोठाणा ने पुलिस एहलकारनि में चकरी थी पियूं, जंहिं दौरान पुलिस एहलकारनि जे मुबैना तशद्दुद में हिकु ॻोठाणो अब्दुल कादिर आलमाणी मारिजी वियो त मोटरसाइकिल ते सवार एहलकार त फरार थी वञण में कामयाब थिया, पर पुलिस मोबाइल में सवार टिनि एहलकारनि सदाम मार, अकराम मार ऐं ज़ाहिद चाचड़ खे मछरल माण्हुनि सोगो करे हथियारनि समेत जरगमाल बणाए वरितो, जॾहिं त ॿिए तरफ़ आलमाणी बिरादरी जे माण्हुनि मक़तूल जो लाश रखी धरणो हणी वेही रहिया। हे भजन लगो इनजे पोयो मन वाहिद बख्श आलमाणी वो भगो उनके बटरे फायर कया तो पो इनजे मथो बटरे जिसकाणी हुया बया पुलिस वाला जाने आयो माके खबर भैया ते जिसकाणी मोहम्मद अदन ता दुश्मनी कया असा ना क्यों त जमा मानी बचाई पई पुलिस घर आया मोटरसाइकिल चाई वई असा जो मारे रही मां जो मुर्सा वाहिद बस को भजी रहो है मथो गोलियो होयो हे मुंजो छोकरो इनन जे मथो गोलियो होयो को पाणे भरिया हे और इतला मिनट ते डीएसपी मीरपुर माथेलो अख्तर वसीर एसएचओ जुल्फकार मार ऐं एसएचओ वहीद भुट्टो पहुची मक़तूल जे वारसनि खे इंसाफ जी ख़ातिरी कराए एहलकारनि खे आज़ाद करायो। जीअं मूंखे ख़बर पई त वाक़ियो थियो आहे हिन ॻोठ में बर वक़्ति मां कुझु एसएचओ कॉल कराए मां पाण हिते पहुतो आहियां। मालिकनि जेको आहे त असांजे जेको आहे क़ुर ते माना हिकिड़ो यकीन रखी उन्हनि चयो आहे साईं तव्हां असांखे हक़ इंसाफ़ सां पंहिंजो इंक्वायरी करे असांजे हक़ जी जेको एफआईआर कराईंदा। जॾहिं त मक़तूल जो मर्द खानपुर मार जी अस्पताल मां पोस्टमार्टम कराए वारसनि हवाले कयो वियो, ॿिए तरफ़ खानपुर मार थाणे ते मक़तूल अब्दुल कादिर आलमाणी जे पुट अब्दुल बासित जी फरियाद ते 8 एहलकारनि समेत 10 ॼणनि ख़िलाफ़ क़त्ल जो केस दाख़िल कयो वियो आहे। कैमरामैन अली जान सां गॾु साहिल काज़ी, सिंध टीवी न्यूज़, खानपुर महर।